पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध में तारीख़ी बरसात पई आहे जंहिं हर तरफ़ तबाही मचाए छॾी। उम्मीद आहे त वज़ीर आज़म सॼी सिंध जे माण्हुनि जी तकलीफ़ुनि जो अहसास कंदे पैकेज जो ऐलान कंदो। कुझ माण्हू कराची में बरसात ते फ़ाइदा हासिल करण चाहिनि था। ही चवनि था पैसा न ॾींदासीं, पैसा हुननि जे पीउ जा न आहिनि, आवाम जा आहिनि जेके उन्हनि ते ख़र्च कया वेंदा। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंध में 100 सालनि खां पोइ तारीख़ी बरसात पई जंहिंसां तमामु घणो नुक़सान थियो आहे। माण्हुनि जा अझा ढही पिया, केतिरा ई माण्हू फोत बि थिया, तयार फसल ॿुॾी ऐं सड़ी ख़तम थी विया। आवाम खे वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। हुन चयो त माण्हुनि खे ॾुखे वक़्त में रिलीफ फराहम करण जी कोशिश करियूं पिया। बरसात ऐं ॿोर मुतासिरनि जी बहाली लाइ ॾींहुं राति कोशिश आहियूं। सिंध सरकार वसीलनि आधार बहितर कमु कंदी, आवाम खे रिलीफ मुहैया करे पई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सूबाई हुकूमत बरसात मुतासिरनि में हज़ारे खेमा विरहाया आहिनि, अञा बि वधीक सामान जी घुर्ज आहे। एनडीए में त अञा ताईं रुगो 2000 खेमा ॾिना आहिनि। पीपी चेयरमैन जो त उम्मीद आहे त वज़ीर आज़म सॼी सिंध जी बरसात मुतासिरनि जी वाहौर में मदद कंदो, वफ़ाक़ सिंध सरकार सां गॾिजी कमु कंदो ऐं वज़ीर आज़म उम्मीदनि ते पूरो लहंदो। हुन चयो त कराची अचण ते आर्मी चीफ जा बि शुक्रगुज़ार आहियूं। ॾुखे वक़्त में शहबाज़ शरीफ़ जी आमद ई संदसि पारां आवाम सां हमदर्दी तोड़े मदद करण जा बि शुक्रगुज़ार आहियूं। बिलावल भुट्टो चयो त असांखे मुसलसल आफ़तुनि खे मुंहुं ॾियणो पियो आहे। कोरोना खां पोइ माकड़ तबाही मचाई, मथां वरी बरसात अची वई। गादी वारे शहर कराची जी आवाम खे बि तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पियो आहे। उम्मीद आहे त वज़ीर आज़म सॼी सिंध जी आवाम लाइ रिलीफ पैकेज जो ऐलान कंदो। हुन चयो त सुभाणे सॼे सूबे जो आवाम वज़ीर आज़म जे अचण ई पैकेज ॾियण जो इंतज़ार कंदो। वफ़ाक़ खे अपील आहे त सिंध में लोड शेडिंग बि ख़तम करे। कराची में रुगो 2 नालनि जी सफ़ाई सां कुझु न थींदो। शायदि कुझु माण्हू कराची में बरसात वारो मामिलो उथारे फ़ाइदा वठणु घुरनि था। बिलावल भुट्टो चयो त सियासी नज़रिया हिकु तरफ़, हिन वक़्तु कुदरती आफ़त आहे, आईनी तरीक़े तहत मदद करणु घुर्जे। उम्मीद आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध सरकार सां गॾिजी कमु कंदी। रुगो इहो नथो थी सघे त रुगो ओस्मान बोज़दार खे पैसा ॾिना वञनि, बाक़ी सूबनि जी आवाम जी तकलीफ़ुनि जो बि अहसास करणु घुर्जे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अपोज़िशन लीडर सां मुलाक़ात सुठी रही। कराची जे एडमिनिस्ट्रेटर जो ऐलान जल्द कयो वेंदो। वॾो वज़ीर ग़ैर जानिबदार एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कंदो। वज़ीर आला बहितर कमु करे रहियो आहे। उम्मीद आहे त हू आवाम जी उम्मीदनि ते पूरो लहंदो।